बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम सलाम सिंध में अवां सभिनी खे शाजी करीम जलानी जो सलाम क़बूल हुजे। ॾेह में परॾेह में जाते बि असांखे ॾिसो पिया अवां सभिनी खे हक़ मौजूदु ऐं उमेदु आहे त हीउ पूरो वीक अवां जो इलाही घणो सुठो गुज़रियो हूंदो। हाणे वीक जा आख़िरी ॾींहं आहिनि, मां सम्झां त अॼु त ख़ैर विचों ॾींहुं आहे। सो हिन ॾींहं में बि यकीनन अवां कुझु न कुझु पंहिंजे लाइ बहितरी सोचियो हूंदो, कुझु न कुझु सुठो ई सोचियो हूंदो। ख़ैर अॼुकल्ह जेकॾहिं असां सोसाइटी जी ॻाल्हि कयूं, मुआशरे जी ॻाल्हि कयूं त यकीन कयो असांजी सोसाइटी काॾे पई वञे, सम्झ खां शयूं ॿाहिरि थी वियूं आहिनि। अॼु के दौर में ख़ासि करे पेरेंट्स जे लाइ जेको सभ खां वॾो इशू आहे, चवंदा आहिनि त ॿार जी तरबियत हिकिड़ी त घर में थींदी आहे, ॿी वरी सोसाइटी में थींदी आहे ऐं स्कूल में थींदी आहे। हाणे जेका घर में तरबियत थिए थी, माउ पीउ वीचारा पंहिंजी ज़िंदगी ॿारनि खे अर्पे था छॾनि, उन्हनि जे लाइ कोशिशि था कनि त भई असांजा ॿार जेके आहिनि उहे अॻिते वधनि, उहे सुधरनि, उहे सुठी ज़िंदगी गुज़ारनि। पर ॿार इन शइ खे नथा सम्झनि, छो जो ॿार खे जेकॾहिं हिकिड़ो पेरेंट्स, हिकिड़ा माउ पीउ सुठो स्कूल ॾियनि था, उहे चाहिनि था त असांजे वित खां वधीक असांजो ॿारु सुठे स्कूल में पढ़े। भले असां एतिरो अफोर्ड करे था सघूं या नथा करे सघूं, पर असांजो ॿारु हिकिड़ी सुठी जॻह ते हुजे। पर उहे ॿार उन खां पोइ उन्हनि जूं ख़्वाहिशूं एतिरियूं वॾियूं थी थियूं वञनि, यकीन कयो सम्झ खां ॿाहिरि आहे त आख़िर छो जो 13 सालनि जो, 14 सालनि जो, 15 सालनि जो ॿारु एतिरो मिच्योर थी थो वञे त हू पंहिंजे माउ पीउ खे सम्झण जी कोशिशि करे। पर छा थी वियो आहे जो वॾे स्कूल जा वरी नख़रा बि पंहिंजा ई वॾा आहिनि। उते जेका कम्यूनिटी आहे, जेके ॿार उते पढ़नि था, जेकॾहिं वॾनि घरनि जा आहिनि, गाॾी मां लहनि था ऐं फ़र्ज़ु कयो हिकिड़ो ग़रीब जो ॿारु मोटरसाइकिल ते वञे थो या इवन पंधु स्कूल वञे थो, त पोइ हुन ॿार जूं ख़्वाहिशूं एॾियूं वॾियूं थी थियूं वञनि, मूंखे बि गाॾी खपे, मूंखे बि लैपटॉप खपे, मूंखे बि टैबलेट खपे, मूंखे बि सुठो मोबाइल हुजे, मां बि पंहिंजे दोस्तनि सां ॿाहिरि पार्टी करणु वञा। हाणे उन्हनि खे इहो सोचणु खपे, ख़ासि करे ॿारनि खे अॼु स्पेशली मां हीअ आई नो हिन महिल इलाही ॿार कोन हूंदा घर में, सभई स्कूल वञी चुका आहिनि, पर पेरेंट्स खे बि हिते सम्झण जी ज़रूरत आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि जे ख़्वाहिशुनि खे कंट्रोल में करे सघो था वक़्तु रहंदे। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो तव्हांखे इहा ॻाल्हि महसूसु थिए थी त अव्हांजे ॿार जूं ख़्वाहिशूं एतिरियूं वॾियूं आहिनि जो तव्हां उनखे अफोर्ड नथा करे सघो, त पोइ प्यारु हिकिड़ो अहिड़ो तरीक़ो आहे, हिकिड़ो अहिड़ो ज़रियो आहे जंहिंजे थ्रू तव्हां उन्हनि ॿारनि जे उन ख़्वाहिशुनि खे ख़तमु करे सघो था, घटि करे सघो था। ऐं उन खां पोइ अव्हां इहा बि कोशिशि कयो त पंहिंजे ॿार खे अव्हां लिमिटेड शयूं जेतिरियूं अव्हां ॾेई सघो था वक़्त ते अव्हां ॾींदा रहो। इहो न आहे त तव्हां साल में हिकिड़ी गिफ्ट ॾियो था, ॿियनि ॿारनि जे लाइ अव्हां एतिरो सोचो था, पंहिंजा ॿार वरी तव्हां उन विच में विसारे था छॾियो, इहे शयूं न। छो जो अटेंशन वॾी शइ हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां ॿार जूं ख़्वाहिशूं नथा पूरियूं करे सघो त पोइ तव्हां उनखे प्रॉपर टाइम ॾियो, तव्हां उनखे अटेंशन ॾियो, तव्हां उनजे लाइ घर में कुझु स्पेशल कयो, उनजे लाइ घर में काई स्पेशल शइ तयारु कयो। पर असां वटि इहे शयूं न आहिनि। असां वटि इहो आहे त भई ॿियनि शयुनि ते इलाही फोकस असांजो आहे, पर असां पंहिंजे औलाद खे ख़बर न आहे छो वरी काथे काथे पोइते बि छॾे था ॾियूं। सो सोसाइटी आहे, ऐं सोसाइटी में जॾहिं तव्हां मूव कयो था त पोइ तव्हांखे हर शइ जो ख़्यालु रखिणो थो पए त छा सही आहे, छा ग़लति आहे। ऐं वरी अक्सर इहे रवैया ॾाढा परेशान कंदा आहिनि, जॾहिं माउ पीउ पंहिंजे ॿारनि जे लाइ सभु कुझु कंदा आहिनि, केर बि अची जेकॾहिं ॿार को बिगड़ियल आहे चवंदो आहे तव्हां त हिनजी तरबियत ठीकु कोन कई आहे। कहिड़ा उहे पेरेंट्स हूंदा जेके चवंदा त बाबा असांजो ॿारु वञी चोरी करे, असांजो ॿारु वञी को मुजरिम थिए, असांजो ॿारु को ग़लति कमु करे या कुझु बि ग़लति करे। कोई पेरेंट्स अहिड़ा कोन आहिनि जेके ईअं सोचींदा या ईअं चवंदा। सो काइंडली प्लीज़ कॾहिं बि जॾहिं तव्हां कंहिंखे कुझु बि चओ था त अव्हां इन हवाले सां ख़ासि करे सोचींदा कयो त शयूं जेके आहिनि उहे कॾहिं कॾहिं आउट ऑफ कंट्रोल थी वेंदियूं आहिनि ऐं उनखे कंट्रोल करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ऐं ख़ासि करे जेकॾहिं मां ॾिठो हूंदो ॿोॾि ईंदी आहे या को तूफ़ान ईंदो आहे त उनखे रोकणु असांजे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे। ईअं ई अॼोकी जेका जनरेशन आहे उन जनरेशन खे कंट्रोल करणु ॾाढो ॾुखियो आहे ऐं उन जनरेशन खे सही वक़्त ते सही जॻह ते आणणु बि ॾुखियो आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हीअ जेका जनरेशन आहे उहा असां चवंदा आहियूं त हाणे ॿारु वक़्त ते सुधरी वञे, वक़्त ते हरकतूं छॾे ॾिए, वक़्त ते जेको शैतानियूं करे थो उहे सभई शयूं ख़तमु थी वञनि। पर न, हिकिड़ी एज अहिड़ी अर्ली एज हूंदी आहे जंहिंमें ॿारु चवंदो आहे हर शइ प्रैक्टिकली कयां। जेकॾहिं असां चवंदासीं बाबा हीउ कमु न कर, धकु लॻंदो त ॿारु जेसिताईं धकु न झलींदो उनखे सम्झ न ईंदी। त कॾहिं कॾहिं वरी ॿार खे पंहिंजी हालतुनि ते छॾे ॾियणु खपे त हू प्रैक्टिकली भले उहो धकु झले, छो जो जेकॾहिं वक़्त ते धकु झलींदो त अॻिते हली उनखे तकलीफ़ न थींदी, उनजी ज़िंदगी अज़ाब न थींदी। पर जेकॾहिं असां चऊं था त न बसि असांजे सम्झाइण सां कमु थी वेंदो, असांजे सम्झाइण सां सभु कुझु थी वेंदो, त ईअं कोन आहे। अॼुकल्ह प्रैक्टिकल दौरु आहे। इवन अॼुकल्ह मां हिकिड़ी ॻाल्हि जेका मूंखे काफ़ी अजीब लॻंदी आहे, जेकॾहिं माउ पीउ चवनि था पंहिंजे ॿार खे त बाबा हे कमु करे वठो, ॿियो हिकिड़ो मिंट मां गूगल ते ॾिसी वठां त इहो कमु आहे या न आहे, तव्हां सही था चओ या ग़लति था चओ। त अॼुकल्ह इंटरनेट ऐं सोशल मीडिया असांजे लाइ एतिरी वधीक पावरफुल थी वई आहे जो असांजे माउ पीउ जा दलील, असांजे माउ पीउ जा नज़रिया उन शइ जे लाइ ख़ासि करे मुंहिंजे ख़्याल में का अहमियत नथा रखनि। सो ॿारनि खे इहा शइ सम्झणु खपे ऐं वॾनि खे बि इहा शइ सम्झणु खपे त अॼुकल्ह तरीक़े सां कमु कढणो आहे, अग्रेसिव नाहे थियणो, जज़्बाती नाहे थियणो, छो जो जज़्बात सां
कुछ भी हल न थींदो आहे। ऐं फ़र्ज़ु कयो तव्हांजो ॿारु कहिड़ी हरकत करे थो, बजाए तव्हां हुनखे चमाट हणो, बजाए हुनखे तव्हां धकड़ो। असां वारो दौरु हूंदो जॾहिं असां मार खाईंदासीं त ख़ुशि थींदासीं त हे अमड़ मारियो आहे, हुन खां पोइ वरी ॻाल्हि बि कंदा हुआसीं दोस्तनि सां त अॼु असां कुट झली आहे हिन ॻाल्हि तां। हाणे उहो दौरु न आहे। हाणे ॿार जेकॾहिं फ़र्ज़ु कयो माउ पीउ तेज़ आवाज़ में बि ॻाल्हाइनि था त ॿार थो चए त हीअ त मुंहिंजी इंसल्ट थी वई, माउ पीउ ॾाढो ग़लति करे छॾियो, माउ पीउ खे हीअं न करणु पियो खपे ऐं मुंहिंजी बि समाज में हिकिड़ी इज़त आहे। सो इहे रवैया आहिनि, इहे शयूं आहिनि जेके अॼुकल्ह यकीन कयो असांजा पेरेंट्स जेतिरा बि आहिनि हिन महिल जेके बि माउ पीउ ॾिसनि पिया, शायदि मुंहिंजी ॻाल्हि सां इतफ़ाक़ रखनि, शायदि न कनि, त एतिरा अजीब थी विया आहिनि जो सम्झ खां ॿाहिरि थी वियूं आहिनि शयूं ऐं उन शयुनि खे कंट्रोल करणु त अञा वधीक डिफ़िकल्ट थी वियो आहे। सो मां सम्झां थी त हीअ जेका लाइफ आहे, हीअ जेका ज़िंदगी आहे जंहिंमें ख़्वाहिशूं वॾियूं आहिनि, सोच वॾी आहे, टेक्नोलॉजी आहे, ज़मानो इलाही स्ट्रॉन्ग आहे, हर इंसानु चंड ते पहुचण जी ख़्वाहिश थो करे ऐं उहे ख़्वाहिशूं कॾहिं कॾहिं एतिरियूं वधी थियूं वञनि जो चवंदा आहिनि, सिंधी में हिकिड़ो मुहावरो आहे त सवड़ आहर पेर ड्रिघेरण, पर असां कॾहिं कॾहिं पंहिंजा पेर एतिरा ड्रिघा करे था वञूं जो असांजा पेर सवड़ खां ई ॿाहिरि निकिरी था वञनि। सो उहा सिचुएशन आहे त तव्हां पंहिंजूं बाउंड्रीज़ एतिरियूं स्ट्रॉन्ग ठाहियो जो उन्हनि बाउंड्रीज़ खां ॿाहिरि तव्हां न निकिरो। पर जेकॾहिं तव्हांजूं बाउंड्रीज़ सम्झो तव्हां हिकिड़ी भित खई आहे, उनजी पीढ़ी पकी न आहे त उहा भित अॻिते कीअं वधंदी। इहे शयूं आहिनि। बराए महिरबानी इन ॻाल्हि ते थोरो सोचिजो ऐं जेकॾहिं तव्हांजा रवैया पंहिंजे ॿारनि जे लाइ थोरा तेज़ आहिनि या कावड़ वारा आहिनि त उन्हनि खे घटि करे छॾियो। प्यार सां जेको मामिलो हल थी सघे थो उहो कावड़ सां नथो थी सघे। सो महिमान बि आहिनि ऐं महिमाननि सां बि बिल्कुलु अव्हांजी मुलाक़ात कराईंदसि ऐं मूंखे ॿुधाईंदसि अॼु केरु महिमान असांजे विच में मौजूदु आहे। ख़ैर अॼोको प्रोग्राम बि पंहिंजे नोईअ जे हिसाब सां इलाही घणो इंट्रस्टिंग थियण वारो आहे। अव्हां जूं लाइव कॉल्स बि बिल्कुलु वठंदासीं ऐं लाइव कॉल्स सां गॾोगॾु मां चाहींदसि अव्हांजो फीडबैक बि असांखे हिन प्रोग्राम जे हवाले सां, बल्कि हिन महिल ताईं असां जेतिरा बि प्रोग्राम्स कया आहिनि, जेकॾहिं ॾियणु चाहियो त अखियुनि ते न त सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते वञी करे अव्हां पंहिंजी राय ॾेई सघो था, पंहिंजो फीडबैक ॾेई सघो था। सो फ़िलहालु वधंदासीं हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं। ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त बाक़ाइदा हिन प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं ऐं छा छा हिन प्रोग्राम में हूंदो इहो त मुंहिंजे ख़्याल में वक़्तु ई ॿुधाईंदो। सो कुझु शयूं वक़्त ते छॾे ॾियणु खपनि, जल्दबाज़ी सुठो कमु न आहे, छो जो चवंदा आहिनि त तकड़ि कमु शैतान जो आहे। सो वधूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। जी व्यूवर्स, हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। हिकु भेरो ॿीहर अव्हां सभिनी खे भली कार चवंदसि ऐं छाजे करे जो मां आगाज़ में इलाही ॻाल्हाए चुकी आहियां। सो मां चाहींदसि हाणे वक़्तु बर्बाद घटि कयां ऐं घटि ॻाल्हायां, बल्कि डायरेक्टली महिमाननि सां अव्हांजी मुलाक़ात करायां। सो तमामु सुठे आवाज़ जो मालिक रागी असांजे विच में मौजूदु आहे ऐं केतिरा ई भेरा हिन प्रोग्राम में बि अची चुको आहे। माशाल्लाह काफ़ी महफ़िलुनि में इन्हनि खे ॿुधो आहे, तमामु सुठो आवाज़ु आहे ऐं वॉइस क्वालिटी माशाल्लाह तमामु ज़बरदस्त आहे इन्हनि जी। ऐं जॾहिं अव्हां ॿुधंदो त उमेदु कयां थी त अव्हांखे बि हीअ आवाज़ु तमामु घणो सुठो लॻंदो ऐं अव्हांजी ॼातल सुञातल शख़्सियत आहे, को नओं चहिरो कोन आहे, नई को नओं आवाज़ु आहे। पर माशाल्लाह हमेशह जॾहिं बि ॻाईंदा आहिनि त उन्हनि जो अंदाज़ एतिरो निरालो हूंदो आहे, एतिरो सुठो हूंदो आहे जो सभिनी खे वणंदो आहे। छो जो ॻाइनि इलाही फ़नकार था, पर अव्हांजा पसंदीदा कुझु हूंदा आहिनि, छो जो उन्हनि जा अंदाज़ डिफरेंट हूंदा आहिनि, आवाज़ु डिफरेंट हूंदो आहे ऐं ख़ासि करे जेका चॉइस हूंदी आहे कलाम जी, सॉन्ग जी, उहा डिफरेंट हूंदी आहे। सो असां सां गॾु जेको फ़नकार मौजूदु आहे उन्हनि जी माशाल्लाह डिफरेंट आहे, स्टाइल बि ऐं अंदाज़ बि डिफरेंट आहे। सो आई होप अव्हां सभिनी खे तमामु घणो पसंदि ईंदो। बशीर सोलंकी साहिबु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। अव्हांखे भली कार चवंदासीं, हक़ मौजूदु ऐं लख थोरा अव्हांजा क़ीमती वक़्तु कढी अव्हां हिते आयो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजा बि थोरा सिंध टीवी सथ जा बि थोरा एताज आहिनि। हिन नए सेट ते न्यू ईयर मतिलबु 2017 शुरू थी चुको आहे, त 2017 जो पहिरियों प्रोग्राम आहे मुंहिंजो। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं माज़रत सां मां 4-5 सवाल हिकदमि ई करे वठंदी। हा, मां कोशिशि कयां थो कहिड़ा कहिड़ा तव्हां सवाल कया उन्हनि सभिनी जो जवाब ॾियां। हिन महिल मां 3-4 सवाल हिकदमि करे वियमि न, हाणे मां इहो ई परेशान हुयमि त मतिलबु कहिड़ो जवाबु पहिरियों ईंदो, कहिड़ो बाद में ईंदो। ख़ैर अव्हां सां कचहरी कंदासीं ऐं अव्हांजो जेकॾहिं आवाज़ु आहे त असां सां गॾु जेके म्यूज़िशियन आहिनि माशाल्लाह उहे बि लाजवाब आहिनि ऐं उन्हनि जो साथ यकीनन अव्हां सां रहियो आहे, काफ़ी पुराणो आहे, पर अॼु लाइव में उहो साथ अञा वधीक मूंखे लॻे थो त सुठो रहंदो। सो असां सां गॾु मौजूदु आहे तमामु बहितरीन म्यूज़िक डायरेक्टर, म्यूज़िक कंपोज़र जनाब मोहरम नाज़ साहब। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूदु अव्हांखे भली कार चवंदासीं। ऐं उन खां पोइ तबले ते मौजूदु आहे जनाब आसिफ़ अली। अस्सलाम वालेकुम। अव्हांखे भली कार चवंदासीं। ऐं आसिफ़ साहब जी बि माशाल्लाह ख़ूबी आहे त जॾहिं बि को क्लासिकल सॉन्ग फ़नकार ॻाईंदो आहे त जेको वॼाइण जो स्टाइल हूंदो आहे उहो लाजवाब। वरी मोहरम साहब विच विच में जेके वेरिएशन्स ईंदियूं आहिनि, मां कॾहिं कॾहिं हैरान थी वेंदी आहियां, अच्छा
हीअं थी सघे पियो माशाल्लाह कमाल आहिनि सो अॼु उमेद कयां थी त अव्हांखे मज़ो ईंदो सो आगाज़ में मां चाहींदसि इन खां पहिरियों जो कचहरी जो वरी हिकिड़ो ड्रिगो सिलसिलो शुरू थी वञे छा ख़्यालु आहे त कलाम थी वञे बिल्कुलु कलाम कंदासीं अरफाणो कलाम हिकिड़ो नातियाई कलाम आहे उहो व्यूअर्स जे ना कंदासीं जी जी बिस्मिल्लाह नज़र कंदासीं ऐं पोइ उन खां पोइ वरी जेका फरमाइश हूंदी इंशाल्लाह उनखे बि इंशाल्लाह दिलि सां पूरी कंदी जी जी बिस्मिल्लाह
छेतर जे माण्हू लिखियो आ पखन में लिखियो आ पखन में ओ लिखियो आ पखन में लिखियो आ पखन में अल्लाह अल्लाह आहे हर चमन में अल्लाह अल्लाह आहे हर चमन में अल्लाह अल्लाह आहे हर चमन में सिंधु जा किनारा थियन शल सवारा सिंधु जा किनारा सिंधु जा किनारा थियन शल सवारा सारंग सारल हंदो दींदा मींह वारा बोली झंग झर में बोली झंग झर में ओ बोली झंग झर में बोली झंग झर में अल्लाह अल्लाह आहे हर चमन में अल्लाह 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 आहे हर चमन में वाह सुभान अल्लाह माशाल्लाह यकीन कयो कमाल करे छॾियो मतिलबु एतिरो मिठो आवाज़ एतिरो दिलि सां ॻायो ऐं सभ खां वॾी शइ हूंदी आहे जॾहिं तव्हां हमदिया कलाम या अहिड़े क़िस्म जो सूफ़ियाना कलाम जेको इन्वॉल्वमेंट थोरो लाज़मी हूंदी आहे हल्के पिस्त आहे त उन में फीलिंग इलाही ज़रूरी हूंदी आहे ऐं उहा फीलिंग महसूस थी माशाल्लाह इन खां पहिरियों बि इहो कलाम ॿुधो आहे पर अॼु यकीन कयो ॿुधी दिलि ख़ुशि थी वई मूं पाण बि इहो ई चाहियो त ॿुधंदड़ जेके सुबुह सुबुह हींअर असांजी टेलीविज़न स्क्रीन ते वेठा आहिनि त सुबुह सां हुननि जी बि इबादत बि आहे न असां त हिनखे इबादत करे सम्झंदा आहियूं हिनखे जेको सही ऐं ॿियो मौसीक़ी चवंदा आहिनि त रूह जी ग़िज़ा आहे ग़िज़ा ऐं जेकॾहिं हुजणु सही कलाम जो इंतिख़ाब कयो वञे त पोइ अञा वधीक सुठी ॻाल्हि आहे छो जो इहा ई शइ तव्हांखे उरूज ते बि पहुचाए सघे थी ज़मीन ते बि केरे सघे थी सो केतिरे अरसे खां ई सिलसिलो जारी आहे ॻाइण जो अल्हम्दुलिल्लाह मूंखे तक़रीबन 10-12 साल थिया आहिनि कंटिन्यूअसली सिखंदे 12 ॻाईंदे साल हा इन सफ़र में उस्ताद केरु रहियो कंहिंखां साईं सिखिया ख़ादिम हुसैन सखीराणी साहिबु मुंहिंजो उस्ताद आहे ख़ादिम हुसैन सखीराणी माशाल्लाह उन्हनि जो अंदाज़ लाजवाब उहे आहे असांजा उस्ताद मोहतरम आहिनि माशाल्लाह। उन्हनि जी चीच झले करे हिन सफ़र में गामज़न आहियूं मुहर्रम साहब जो साथ रहियो आहे शुरू खां वठी करे शुरू खां ऐं मां इहो चवंदि त साथ पुराणो आहे जी जी क़दीम आहे बिल्कुलु मां यादि ॾियारियां त मुंहिंजो जेको गीत मशहूरु थियो जेको मुंहिंजो वजह शोहरत बणियो ॾे पर ॾे में दिलबर ख़ुदा जे वास्ते मूंखे जुदा न कर मूंखे जुदा न कर कंपोज़िशन बि उन में बि आहे ऐं उन खां अलावा जेको अरेंजमेंट जेको आहे न सॼो सेरो मोहरम साहब ॾेई वञे थो मोहरम साहब खे वञे थो न माशाल्लाह इन लिहाज़ सां यकीन कयो कमाल आहिनि मोहरम साहब ऐं विच में थोरो गैप अची वियो काफ़ी टाइम ताईं थोरो इंडस्ट्री खां गायब इहा ॻाल्हि हुयो बि हाणे ख़ुशाइन ॻाल्हि आहे बिल्कुलु बिल्कुलु ऐं इहा ॻाल्हि बि एड कयां त तक़रीबन मुंहिंजा 8 खां 10 वीडियोज़ जेके मुंहिंजा मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते हलनि था उहो सॼो मोहरम साहब जी कंपोज़िशन ऐं अरेंजमेंट मतिलबु इन खां अलावा कंहिं कंपोज़र खे तकलीफ़ ॾिनी न आहे तकलीफ़ ॾिनी कोन्हे का हिकिड़ो रुहानी सिलसिलो बि आहे इहा बि सुठी ॻाल्हि आहे छो जो रिश्ता जॾहिं जुड़ंदा आहिनि त पोइ माण्हू चाहींदो आहे त अॻिते ताईं हलनि ऐं वरी जॾहिं इहा ख़बर हुजे त हीउ कमु जॾहिं थींदो त कमाल थींदो सुठो थींदो त पोइ त माण्हू ॿिए पासे डाइवर्ट थियण जो सोचे बि नथो सघे सही अच्छा इन खां अलावा इंस्पायर कंहिंखां थियो शौक़ु कीअं जाॻियो त मूंखे ॻाइणु खपे मां सुठो ॻाए सघां थो दोस्तनि बि हिमथायो पर मुंहिंजी पहिरीं जेका चॉइस हुई इंस्पायरेशन मुंहिंजी आहे मंज़ूर सखीराणी साहिबु मुंहिंजी इंस्पायरेशन मंज़ूर सखीराणी साहिबु उन्हनि खे ई फॉलो कयो आहे उन्हनि जे नाले जे करे ई उन्हनि जे अंदाज़ जे करे काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त तव्हांजो आवाज़ु मतिलबु मंज़ूर साहिब सां साॻियो ई हिकिड़ो तसलसल आहे उहो त वॾा आहिनि असांजा मोहतरम आहिनि मां नथो सम्झां त मां को तीर हणां थो को फाड़ा थो मारियां पर को मसइलो कोन्हे पर माण्हुनि जो चवणु ईअं हूंदो आहे चवंदा आहिनि त गुल त हिकिड़ो ई हूंदो आहे गुल पर उन जी ख़ुशबू
थी सघे थी त कंहिं ॿिए गुल में बि ओड़ी महसूसु थिए, हालांकि हूंदी त हर हिक जी अलॻि अलॻि आहे, पर जॾहिं माण्हू हुन फील सां महसूसु कंदो आहे त पोइ कुझु शयूं उहे फील थींदियूं आहिनि वाक़ई। ऐं यकीननि तव्हांखे माण्हुनि इलाही घणो ॿुधो आहे त लाज़िम आहे मंज़ूर सर खे बि जॾहिं ॿुधो हूंदो त पोइ आवाज़ हिकु जहिड़ा मालूम थिया हूंदा। ऐं माशाल्लाह तव्हांजो जेको अंदाज़ आहे उहो छो जो यंगस्टर्स अॼुकल्ह एतिरो सुठो ॻाइनि कोन पिया, ऐं जेकॾहिं ॻाइनि पिया त उनजो वरी स्टाइल अहिड़ो आहे, चॉइस अहिड़ी आहे जो अॼुकल्ह उहा शइ बर्दाश्त न पई थिए। सही आहे, कुझु माण्हू लाइक कंदा हूंदा छो जो पसंदि जी ॻाल्हि आहे, कंहिंखे असां ग़लति नथा चऊं, पर लाज़िम आहे छो जो मौसीक़ी आहे उन में जेतिरो माण्हू डीप वेंदो ओतिरो सुठो रहंदो इन हवाले सां। अच्छा, क्लासिकल म्यूज़िक सां ई दिलचस्पी आहे या अॼुकल्ह जेको मॉडर्न ट्रेंड हले पियो इहे शयूं बि? असां सिखूं ई क्लासिकल पिया, ऐं जेको आहे सो कोशिशि कयूं था। आहे त ॾाढो ॾुखियो कमु आहे क्लासिकल, इहे सेमी क्लासिकल आहे, नीम क्लासिकल असां न खणी चऊं, इहो थोरो घणो असां कयूं पिया। उस्तादनि जी दुआऊं आहिनि बुज़ुर्गनि जो, माशाल्लाह माशाल्लाह, पंहिंजो लगाव बि आहे। सही। सो छा करे जो हिन महिल तव्हां ई आहियो हिन महफ़िल में, असां कॉल्स बि बिल्कुलु वठंदासीं ऐं असांजा जेके व्यूवर्स ॾिसनि पिया उन्हनि जो ओपिनियन बि असां ॼाणींदासीं, पर छा करे जो अॼु मां चाहियां त मौसीक़ी जो जेको माहौल आहे इहो आख़िर ताईं टुटे न, छा ख़्यालु आहे? इंशाल्लाह। सो हिकिड़ो ॿियो कलाम थी वञे। बिल्कुलु, ॿियो कमाल जो गीत आहे, उस्ताद बुखारी जी ख़ूबसूरत ग़ज़ल आहे। है उस्ताद बुखारी त माशाल्लाह छा उन सारा कजो जी।
बची आहे जा बची सा रची मची आहे जिंदगी चावनी बची आहे जिंदगी चावनी बची आहे आहा यकीन कयो बेहतरीन कलेक्शन बेहतरीन सिलेक्शन ऐं जेको सॉन्ग हुयो मुंहिंजो पसंदीदा तरीन सॉन्ग हुयो ऐं यकीन कयो इलाही दिलि सां ॻायो माशाल्लाह मूंखे त तमामु घणो पसंदि आयो व्यूवर्स खे आयो हूंदो छो जो एतिरो कलाम बि पसंदि न अचे सम्झ में ॻाल्हि ॿाहिरि आहे सो ख़ैर वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं रहिजो असां सां गॾु ॾिसंदा रहिजो सिंध टीवी मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 और जी मुख़्तसिर ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं ब्रेक खां पहिरियों जेको कलाम हुयो ज़िंदगी छा वञी बची आहे बाक़ी ज़िंदगी ते को भरोसो कोन्हे माण्हू चवंदा आहिनि त 4 ॾींहंनि जी ज़िंदगी आहे केरु थो चए त 4 ॾींहंनि जी ज़िंदगी आहे मां त सम्झां थी त कुझु लम्हनि जी ज़िंदगी आहे छो जो तव्हांखे हिकु सेकेंड खां पोइ ख़बर न आहे त तव्हांजी ज़िंदगी जो छा थियण वारो आहे सो इन करे कुझु सेकेंड्स जी ज़िंदगी आहे ऐं इन्हनि सेकेंड्स में तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी खे अचीव करिणो आहे हासिलु करिणो आहे ऐं इहो इंतज़ारु न कंदा कयो त हाणे 4 ॾींहंनि जी ज़िंदगी आहे काई ॻाल्हि न आहे अॼु वेठा आहियूं 4 ॾींहं अञा असां वटि आहिनि तव्हां वटि मुंहिंजे ख़्याल में मोहलत कंहिं वटि बि एतिरी कोन आहे मूंखे न आहे ख़बर त मूं वटि केतिरी मोहलत आहे तव्हांखे न आहे ख़बर तव्हां वटि केतिरी मोहलत आहे सो जंहिं लम्हे में आहियो जंहिं घड़ी में आहियो उन घड़ीअ खे जियो ऐं उनखे इंजॉय कयो छो जो ज़िंदगी मुख़्तसिर आहे ऐं मुख़्तसिर शयूं मुंहिंजे ख़्याल में त ज़िंदगी में इलाही सुठियूं हूंदियूं आहिनि सो मुख़्तसिर शयूं जेके जेतिरियूं क़ीमती हूंदियूं आहिनि ओतिरियूं वॾियूं शयूं क़ीमती न हूंदियूं आहिनि छो जो ख़ुशियूं ज़िंदगी में नंढनि नंढनि शयुनि सां मिलंदियूं आहिनि जेकॾहिं केरु सम्झे थो त पैसो असां वटि जाम आहे त असां ख़ुशि रही सघूं था त मुंहिंजे ख़्याल में ग़लतफ़हमी आहे छो जो पंहिंजनि में जेको मज़ो आहे पंहिंजाइप में जेको मज़ो आहे जेको ईअं चओ त अमड़ जे हथ जे मानी में मज़ो आहे उहो तव्हांखे ॿाहिरि जे मानी में त भले तव्हां 50,000 जी खाई अचो को फ़र्क़ु नथो पए सो नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके ज़िंदगी में ख़ुशी जी वजह बणबियूं आहिनि अलाह करे त तव्हांजी ज़िंदगी में उहे नंढियूं नंढियूं शयूं वजह बणजनि पर कोशिशि कयो त उन्हनि शयुनि खे वजह बणायो वॾियुनि शयुनि जे पोयां भॼंदो ज़िंदगी इते ई वाइंड अप थी वेंदो ज़िंदगी जो ख़ैर अॻिते ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं ऐं माशाल्लाह तव्हांजो जेको अंदाज़ आहे तव्हांजो जेको स्टाइल आहे उहो त यकीन कयो लाजवाब आहे अच्छा हिकिड़ी ॻाल्हि छो जो एतिरो ठहराव रियाज़त खां बिना त नथो अची सघे बिल्कुलु सो केतिरो टाइम ॾींदा आहियो ॾींहं में सच पुछो त रियाज़ तमामु घटि कंदो आहियां मां पंहिंजो नाइंसाफ़ी न आहे? हा नाइंसाफ़ी बिल्कुलु आहे मां जो हिते वेही कयां कूड़ हणा ग़लति आहे न ऑन द रिकॉर्ड मां चवां मां 5 कलाक रियाज़ कंदो आहियां 3 कलाक रियाज़ कंदो आहियां 8 कलाक रियाज़ कंदो आहियां जेतिरो टाइम मिलंदो कंदो आहियां मतिलबु पोइ बि ॾींहं में टाइम मिली वेंदो आहे या हफ़्ते ॾींहं में कलाक ॿ मतिलबु कोशिशि करे जेको आहे सो ॾींहं में डेली जे हिसाब सां अधु कलाक अधु कलाक 1.5 कलाक 2 कलाक में पोइ जेतिरो टाइम मिलंदो आहे त कंदो सही अच्छा मां अक्सर इहो बि ॾिठो आहे त अक्सर वॾा फेमस सिंगर ऐं उहे एतिरा शोज़ था कनि ख़ासि करे नाइट में सॼी राति जाॻणु वरी ॾींहं जो बि महफ़िलूं करणु कंटिन्यू वीक करणु आवाज़ ते वॾो असरु थो पए त तव्हां ख़्यालु रखंदा आहियो बिल्कुलु असरु त पए थो थकावट जे करे आवाज़ ते ॾाढो आवाज़ थींदो आहे पर रियाज़ जी ॻाल्हि जे कयूं त इहो बि रियाज़ आहे हिकिड़ो असां राति जो 3 कलाक ॻायोसीं त इहो बि रियाज़ आहे असां सुबुह जो नथा उथी सघूं निड़ीअ खे हिकिड़ो सुकून बि खपे थो पोइ वरी आराम माण्हू करे छो जो मां वॾा आवाज़ हिकिड़े उरूज ते पहुचंदे बि ॾिठा आहिनि ऐं उन खां पोइ वरी माण्हुनि जे दिलनि तां किरंदे बि ॾिठा आहिनि वॾियूं शयूं सो इन करे मां इहो सुवालु स्पेशली हाणे मुंहिंजे ज़हन में हूंदो आहे त मां हर वॾे आर्टिस्ट खां इहो सुवालु ज़रूरु कंदसि त भई तव्हां पंहिंजे आवाज़ जे लाइ कुझु कंप्रोमाइज़ बि कंदा आहियो या मिसाल तौर ते फ़ोन आयो त हाणे हिन महफ़िल खां पोइ वरी मुंहिंजी महफ़िल आहे मुंहिंजी महफ़िल खां पोइ वरी कंहिं ॿिए जी महफ़िल आहे त उहो कंटिन्यू तव्हां उहो वर्क कयो पिया ईअं बि कंदा आहियूं पर जे सफ़ा टायर्ड हूंदा आहियूं पोइ वरी हथ जोड़ बि कंदा आहियूं नेक्स्ट टाइम सही अच्छा महफ़िलनि में अक्सर ईअं थींदो आहे फरमाइशूं ईंदियूं आहिनि ॾाढियूं ऐं कुझु त लाज़िम आहे माण्हू खे यादि हूंदियूं आहिनि कुझु शयूं वरी ज़हन में हूंदियूं बि आहिनि पर उन वक़्तु लॻंदो आहे त थी सघे थो त हिन महफ़िल जे हिसाब सां कलाम सुठो न हुजे या थी सघे थो त हिन महिल मुंहिंजी इन हवाले सां रियाज़त एतिरी पकी न आहे मां इंसाफ़ न करे सघां सो कीअं उन्हनि शयुनि खे टैकल कंदा आहियो अलहमदुलिल्लाह असां त कोशिशि सदाईं इहा ई कई आहे त पंहिंजे हिसाब सां त जेको आहे हुनखे निभाइजे जेको बि साम्हूं वेठल आहे त हुनजी फरमाइश अगरि जे महफ़िल में माण्हू नथो पूरी करे न
त पोइ उनखे वरी अजीब लॻंदो आहे उन यार। वीचारे खे दुख थींदो आहे हा मां दिलि सां असल फरमाइश कई। में असां वटि इहो माण्हुनि जी आहे थिंकिंग आहे जे यार तो 10 ॼणनि जी फरमाइश पूरी कई मुंहिंजी फरमाइश पूरी न कई पोइ वरी मेणा मारूं पोइ कोशिशि कंदा आहियूं थोरो ई थोरो सही सचाई हिकिड़ो अंतरो जे यादि आहे त बि मतिलबु जेतिरो बि यादि हुजे उनजी दिलि रखण जे लाइ उहा शइ परफॉर्म कंदा आहियो। चङो इहा बि सुठी ॻाल्हि आहे छो जो लाज़िम आहे तव्हांजे महफ़िल में जेके माण्हू अचनि था तव्हांजे लाइ अचनि हा बिल्कुलु उनजी दिलि ख़ुशि करणु खपे असां कोशिशि इहा ई कंदा आहियूं। तमामु सुठी ॻाल्हि। सो मां चाहींदसि त हाणे जेके तव्हांखे साम्हूं हिन महिल स्क्रीन ते ॾिसनि पिया उन्हनि जे बि दिलनि जो थोरो ख़्यालु रखो। बिल्कुलु अॼु उन्हनि जे लाइ दोस्तनि जे लाइ हिकिड़ो सा बुखारी जो गीत मूंखे वरी यादि पियो थो अचे ज़हन ते तरी आयो आहे मंदूर साहब जो ॻायल गीत आहे ऐं तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत उन में मतिलबु बचपन खां वठी जवानी ताईं पीढ़ीअ ताईं सॼो उस्ताद बुखारी उन हिकिड़े गीत में बयानु कयो आहे। मां चाहींदुमि त इनशाला तव्हांखे बि ॾाढो पसंदि ईंदो छो त अहिड़ो हुन में अहसासात उस्ताद बुखारी जी शाइरी त मां सम्झां थी को कोदो माण्हू हूंदो जंहिंखे न पसंदि हूंदो। सही ॻाल्हि छो जो हुन मां सम्झां थी त इंसान जे हर शइ खे पंहिंजे शाइरीअ में कलमबंद कयो बिल्कुलु बिल्कुलु सो थी वञे बिस्मिल्लाह। उनवान आहे नंढड़े लाइ जो ॻाल्हियूं नज़म आहे
कपड़न में न प्यामा पो ओ कुछ याद अथैया न कपड़न में न प्यामा पो ओ अज दिल थी चवेगा तमाम इलाही लिखो आहे पर मां हिनखे वक़्त जे हिसाब सां असां सॼो इहो तक़रीबन 12-13 अंतर आहिनि मां नथो करे सघां वक़्त जे हिसाब सां शार्ट कंदासीं मक़सद ई आहे हो तो निकिरण खां बस कई तो निकिरण खां बस कई कुछ याद अथैया न मूंखे ॾण खां बस कई हो कुछ याद अथैया न मूंखे ॾण खां बस कई हो अॼु दिल थी चवेगा जुगालाए न सकूं ओ कुछ याद अथैया न कुछ गालाए न सकूं ओ अज दिल थी चवेगा प्यार जो ग्रेट हालांकि हुयो तो ख़ुशी जो कलाम पर ख़बर न आहे छो मतलब इमोशन से छा इन में असांजा जज़्बात शामिल आहिनि सही चयो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त बचपन खां वठी जवानी ताईं सॼी स्टोरी हुई इन में हिकिड़ो दर्द हुयो हिकिड़ी कहाणी सीक्वेंस हुयो, हुयो, उन हिकिड़ी पर कहाणी यकीन हुई। कयो, यादि अची इन वियो। इलाही मिसरा आहिनि पर मां हिनखे शॉर्ट करे छॾियो ठीकु सो ॻाल्हि ॿोल खे वधाईंदासीं अॻिते पर व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं मिलूं था ब्रेक खां पोइ रहिजो असां सां गॾु मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 ऑलराइट जी हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं म्यूज़िक जो सिलसिलो जारी आहे साण में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो बि जारी आहे असां सोचो त मोहरम साहिबु छा करे जो मां हमेशह करे मज़ाक में चवंदी आहियां विच में ठुल थो अचे न कचहरी नथी थी सघे सो अॼु मां सोचियो त इन ठुल खे परे करे मोहरम साहिब खे हेॾे था घुराए वठूं सो मोहरम साहिबु हाणे हिन साइड ते अची चुको आहे ऐं बशीर साहिबु पहिरियों हिते मौजूदु आहे तव्हांजी जेका कोऑर्डिनेशन आहे माशाल्लाह लाजवाब आहे ऐं जीअं त तव्हां साथ जी ॻाल्हि कई बशीर साहिब सां तव्हां ॿुधाईंदो केतिरो क़दीम आहे आई मीन पुराणो आहे अच्छा सिलसिलो जेको आहे न कुझु आर्टिस्ट जोड़ो आहे जीअं पंहिंजो दादू जे हवाले सां ॻाल्हि कयां दादू जो आहियां त उन हवाले सां जीअं बालक आहे बशीर आहे ॿिया मुख़्तलिफ़ आर्टिस्ट आहिनि ॿियनि हंधनि बि जिन जा बि माशाल्लाह काफ़ी गाना ठाहिया आहिनि शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां समर जूं छोलियूं किनारो तूं ऐं मां पर इहो अफ़सोस थींदो आहे कुझु आर्टिस्ट वरी आहिनि न पोइ टंग टंग ते चाढ़े जॾहिं इंटरव्यूज़ जे अंदरि पंहिंजो सिर्फ़ु जो गानो ॻाल्हायो उन ते दुख बि थींदो आहे ख़ैर हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे अच्छा बाक़ी तबियतनि जीअं बशीर आहे या पंहिंजो बशीर त यकीन कयो त मूंसां मुंहिंजी तमामु घणी लॻंदी आहे बशीर सां पहिरें ॾींहं खां वठी तमामु घणो टैलेंटेड ऐं पंहिंजे कम सां सिंसियर माण्हू ऐं उन सां गॾु वरी तबियतनि कमाल न इएं न माशाल्लाह इएं न आहे जो वेठा आहियूं गॾु
त बशीर मुंहिंजे ख़्याल में 2000 जी ॻाल्हि आहे शायदि 2000 न आहे 2004 2005 हूंदो 2004 2005 में एल्बम कयो न पाण पंहिंजो 2009 में एल्बम कयो आहे सॉरी हा अच्छा ही 2009 अॻिते पते थी अच्छा विया वो कंप्यूटर में डेटा हूंदी आहे इन करे मूंखे यादि आहे न बिल्कुलु ज़हन में हूंदी आहे शायदि। 2005 प्रोजेक्ट कंदा आहियो न कंप्यूटर में डेटा हूंदी आहे 2005 खां ई मूं स्टार्ट कयो आहे जी, 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 बिल्कुलु। मोहरम साहब यानी कि मोहरम साहब सां ई स्टार्ट कयो आहे। बिल्कुलु अच्छा जॾहिं फर्स्ट टाइम तव्हां इहो ॿुधो त तव्हां छा इन हवाले सां सोचो ऐं आवाज़नि ते बि मां ॻाल्हाइणु चाहींदसि कहिड़ा आवाज़ कहिड़े हिसाब सां सुठा हूंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ॾिसो हाणे थोरी देरि ऑफ द कैमरा असां कुझु इहे ई डिस्कशन बि कई मां तव्हांखे ॿुधायां त असांजे सिंध में टैलेंट एॾो भरियो पियो आहे यकीन कयो तव्हां ॾिसो जेको स्पेशल ट्रांसमिशन जेका ही पंहिंजो कल्चर डे में कल्चर डेज जा जेको हुई केॾा कमाल जेको आहे आवाज़ पिया अचनि ऐं जेको आहे मां ॾिसां पियो ऐं माशाल्लाह सिंध टीवी जो वॾो कंट्रीब्यूशन वॾो सो मोहरम साहब कॉल वठो ॻाल्हि ॿोल के सां अॻिते वधाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम आदिल शादिया कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो? जी जी अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो केरु पिया ॻाल्हायो? साईं डिस्ट्रिक्ट उमरकोट मोहम्मद अकबर। हेलो तव्हांजो आवाज़ असां ताईं प्रॉपर न पियो पहुचे ड्रॉप थी वई शायदि का डिस्ट्रिक्ट उमरकोट मोहम्मद अकबर। जी अदा साईं छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां पसंदि अचे पियो प्रोग्राम? बेहतरीन आहे आवाज़ी प्रोग्राम सां मुंहिंजी दिलि लॻी वई आहे ऐसी ॾिसां नथो ते सुख नथो अचे। आए हाय थैंक यू सो मच वॾी महिरबानी। जी जी ऐं बशीर साहब कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहे? महिरबानी भाउ अल्हम्दुलिल्लाह रब एहसान तव्हां ख़ुशि आहियो सुना साईं? शुक्र आहे रब जी भलाई आहे अलाही महिरबानी अमी ठीकु आहियो? वॾी महिरबानी अल्हम्दुलिल्लाह भाउ रब एहसान अमाजे साग ॾिसूं त बहितरीन सुकून मिले थो साईं दिलि खे। वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी अल्लाह ख़ुशि करे। ऐं इहो सिंध टीवी वारनि सां त अहिड़ी दिलि लॻी आहे जेसी सुबुह जो ॾिसो नथा सुख नथो अचे। बिल्कुलु जेतिरी सिंध सां मोहबत आहे सिंध टीवी सां ओतिरी मोहबत आहे। हिकिड़ी जी ॿुधाए सघो था मोहम्मद यूसुफ जी आवाज़ में आहे चंद्र जो आहे गानो मतलब वो आहे संतो केर मयार में आहे ॾिसो विसरी संतो केर मयार मोहम्मद यूसुफ साहब जो गानो इश्क जो गानो आहे साईं इश्क जो गानो आहे सजन चले तॾहिं तूं तो देखी कॾहिं मां ॿुधायो त ॾाढी महिरबानी आहे या वरी जंहिं वक़्तु ई जोगी जागी आई है मोहम्मद यूसुफ जो ॻाल्हि आहे सिंध जो गीत आहे उस्ताद मोहम्मद यूसुफ साहब। ठीकु आहे सो अदा वॾी महिरबानी कोशिशि कंदासीं त तव्हांजी फरमाइश खे बि असां ज़रूरु पूरो कयूं पर फ़िलहालु असां हिकिड़ो सॉन्ग मुंतख़िब कयो आहे मां सभिनी जे लाइ ऐं उमेदु कयां थी तव्हांखे पसंदि ईंदो। अच्छा मोहरम साहब माज़रत सां मुंहिंजी ॻाल्हि मां कॉल जे करे कटी सो मां कंटिन्यू करे सघो था कॉलर्स खे बि वठिणो आहे हा छो जो उहे असांजा मेन आहिनि ॾिसनि था उहे ॾिसनि था असांखे हुननि जे करे ई असां आहियूं सिधी ॻाल्हि आहे। जी जी छा छा पिया चओ त मां इहा ॻाल्हि थो कयां जेको आहे न 2005 खां माशाल्लाह मां जॾहिं पहिरियों चकर ॿुधो हिननि खे त मूंखे जेको आहे सो पंहिंजे अल्हम्दुलिल्लाह मंज़ूर साहब बज़ात ख़ुदि हिकिड़ो वॾी अकेडमी आहे। अच्छा मां ॿुधायां पंहिंजे उस्ताद सां गॾु वरी अगरि मां पाण खे बि हिन में शामिलु कयां थो त मंज़ूर साहब सां मां पाण ख़ुदि बि सिखियो आहियां। मंज़ूर साहब जे माहौल में रही करे 14-15 सालनि जी उमिरि में हिकिड़ो नंढड़ो ॿारु छोकिरो शौक़िया हिन फील्ड में अचे थो। मंज़ूर साहब ही असां जेके स्पेशली सिंध में उहे प्लेबैक सिंगिंग में मंज़ूर साहब जो वॾो कंट्रीब्यूशन अथव वॾो नालो आहे वॾो कमु थियल आहे मंज़ूर साहब। अच्छा ॿियो तव्हां सवाल इहो कयो त भई आर्टिस्ट में जेको आहे तव्हां जेको आहे सो वेरिएशन हिन में जीअं आहे बशीर में माशाल्लाह प्लेबैक सिंगिंग वारी जेको आहे माशाल्लाह क्वालिटी आहे त हाई पिच ते लो पिच ते यानी कि कहिड़े बि स्केल ते ही हा बिल्कुलु। अच्छा ॿियो वरी इहो त मां चवंदुसि त पंहिंजो जीअं पंहिंजे लेखे माण्हू हूंदो आहे पाण वेठो हूंदो आहे कुझु न का हरकत बि कंदो आहे जेके कड़ी चइजे हरकत में बरकत आहे त काफ़ी जॻह शयुनि में जेको आहे बशीर जी वॉइस खे मूं ॾिठो आहे माशाल्लाह माशाल्लाह ऐं हालांकि इहे जेके सॉन्ग्स आहिनि इन खां पहिरियों बि ॿुधा आहिनि ऐं केतिरनि ई आवाज़नि में ॿुधा आहिनि पर हू चवंदा आहिनि त अंदाज़े बयां रंग बदल देता है बिल्कुलु वरना दुनिया में कोई बात नई बात नहीं सो उहा ई ॻाल्हि आहे त कलाम इलाही ॿुधा आहिनि पर हर इंसान जो जेको स्टाइल पंहिंजो आहे उहो लाजवाब आहे। सो मां चाहींदसि तव्हां बि मौजूदु आहियो ऐं बशीर साहब बि मौजूदु आहे कचहरी बि हले पई कलाम न थिए त मज़ो न ईंदो बिल्कुलु सो थी वञे हिकिड़ो सुठो कलाम हाणे इहो तव्हांजी मर्ज़ी आहे त तव्हां कहिड़ो था ॿुधायो? बिल्कुलु मां चाहींदुमि त कुझु मां वैरायटी वरी थोरो चेंज कयो। उर्दू ग़ज़ल आहे तमामु ॾुखी ग़ज़ल आहे मेहदी हसन साहब जिन जी ॻाल्हि आहे मां कोशिशि कंदुसि त जेतिरो मुंहिंजो हाल आहे जेतिरो मुंहिंजो हित आहे मां हुनखे निभाए सघां। अच्छा हेॾे मां आसिफ़ भाई जी ॻाल्हि कयां त माशाल्लाह ॾाढो सुठो वॼाइण वारो ऐं आसिफ़ भाई इहो ग़ज़ल गीत तव्हां ॾिसो पिया पाण ॿुधो पिया मां यकीन कयो मां कॾहिं कॾहिं हैरान थी वेंदी आहियां जॾहिं पंहिंजो असुल मां सम्झंदा मौज में ईंदा आहिनि न त पोइ पर असां चवंदा साईं पारत बि अथव इहे न त्याई खणी असांखे लेखा मार कंहिं वीचारे सिंगर खे कॾहिं मारे न विझिजो।
जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा। जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा। जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। तू मिला है तो ये एहसास हुआ है मुझको। ये मेरी उम्र मोहब्बत के लिए थोड़ी है। एक जरा सा गम दोनों का भी हक है जिस पर मैंने वो भी तेरे लिए रख छोड़ी है। तुझ पे हो जाऊंगा कुर्बान तुझे चाहूँगा। मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा। जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। तेरी आहट से तेरी आहट से चमकते ख्यालों में चरा। तेरी हर चाँद से जलते हैं ख्यालों में चरा। जब भी तू आए जगाता हुआ जादू आए। तुझको छू लूं तो फिरे जाने तमन्ना मुझको। देर तक अपने बदन से तेरी खुशबू आए। तू बहारों का है उन्वान तुझे चाहूँगा। मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा। जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा। जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। वाह लाजवाब लाजवाब। मां त एतिरी तारीफ़ करे चुकी आहियां। मुंहिंजे ख़्याल में हाणे जेकॾहिं मोहरम साहब पाण तारीफ़ करे त तव्हांखे बि ख़ुशी थींदी ऐं मूंखे बि सुठो लॻंदो। माशाल्लाह ॾाढो सुठो। ऐं थोरो वरी महफ़िल जो मूड बि चेंज आहे। गज़ल बि हलनि पिया ऐं जेको आहे सो प्लस में
पंहिंजा कलाम बि माशाल्लाह ऐं मां फरमाइश कंदुसि बशीर खां जेका हुनजी सुञाणप आहे दिलबर ख़ुदा जे वास्ते ज़रूरु ॿुधायो सही असल में छा आहे न त जॾहिं हम मिज़ाज माण्हू वेठा हुजनि त पोइ माहौल ईअं ई ठहंदो आहे बिल्कुलु बिल्कुलु हिते जेकॾहिं काई बि शइ आउट थींदी थी सघे थो असांजा ई चेहरा ख़राबु थींदी छा आहे सो जॾहिं सभई शयूं मिज़ाज जे मुताबिक़ थियनि पियूं त यकीन कयो वाक़ई सुकून पियो महसूसु थिए सो ॻाल्हि ॿोल खे बिल्कुलु व्यूवर्स कंटिन्यू कंदासीं वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो वधंदासीं ब्रेक ॾियां रहिजो असां सां गॾु मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूवर्स हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं भेरो ॿीहर अवां सभिनी महिरबाननि खे भली कार चवंदसि ऐं असांजो जेको सिलसिलो हिन महिल जारी आहे असांजे प्रोग्राम में मौसीक़ीअ जो उहो उमेदु कयां थी तव्हांखे पसंदि अची रहियो हूंदो बहरहाल मां चाहींदसि थोरी कचहरी अञा वधीक मोहरम साहिबु अव्हां सां म्यूज़िक जे हवाले सां कई वञे असांजे इंडस्ट्री में हूअं त माशाल्लाह कमाल आवाज़ आहिनि तमामु वॾा वॾा आवाज़ आहिनि पर मूंखे इहो ॿुधायो त तव्हांखे पर्सनली कहिड़ो आवाज़ु सभ खां वधीक पसंदि आहे जेको तव्हां सम्झंदा आहियो त हर शइ में फिट आहे पंहिंजो छो जो हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू आहे हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू इन शइ खां असां इनकार नथा करे सघूं अच्छा जेको आहे ऐं हर माण्हू खे अलाह पाक ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे जेको आहे न कंहिं किरदार में जेको आहे न उनखे रखियो आहे हर माण्हू पंहिंजो किरदारु निभाए पियो बहरहाल प्लेबैक सिंगिंग जे हवाले सां त जीअं पंहिंजो नौजवाननि में त मां मुंहिंजी औकात न आहे मंज़ूर साहिब जहिड़े माण्हुनि लाइ मां कमेंट कयां या जेके वॾा जेके असांजा लीजेंड्स आहिनि साम्हूं यूसुफ थी वियो मुंहिंजी औकात कान्हे का ऐं इन खां बाद हैरान आहियां त मूंखे अॼु म्यूज़िक डायरेक्टर चयो मां हिकिड़ो नंढिड़ो अदना माण्हू आहियां शौक़ु रखां थो मौसीक़ी सां इश्क़ु रखां थो अच्छा ऐं इन खां पोइ ॾाढा सुठा सुठा आवाज़ कंहिंजी ॻाल्हि कयां मतिलबु कंहिं हिक खे मुंतख़िब करणु तव्हांजे लाइ बि मसइलो आहे न मसइलो इन हिसाब सां न आहे हिकिड़ो हूंदो आहे सियासी जवाबु न आहे ओपिनियन जेको आहे तमामु मुख़्तलिफ़ आहिनि हर आवाज़ जे लाइ लाज़िम आहे छो जो असांजो कमु आहे सवाल करणु हाणे जवाबु कहिड़े हिसाब सां अचे थो कहिड़े एंगल सां अचे थो पर हिकिड़ी मां ॻाल्हि कटियां थो मंज़ूर साहिब जी अगरि मां ॻाल्हि कयां मंज़ूर साहिबु ऑलराउंडर आर्टिस्ट अथव को शक न आहे अगरि तव्हां मंज़ूर साहिबु ॾिसो कुझु गाना हूंदा न उन्हनि जी उन गाने जी रिक्वायरमेंट हूंदी आहे नक जो आवाज़ मंज़ूर साहिबु फिट अगरि गले जो आवाज़ अचे त मंज़ूर साहिबु नो डाउट कुझु हलक मां बिल्कुलु सो इहा पंहिंजो क्वालिटी आहिनि माशाल्लाह सो ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं पर मां चाहींदसि तव्हांजो साथ खपे बशीर साहिब खे बशीर साहिब जो साथ खपे तव्हांखे तव्हांजो साथ ऐं सभिनी जो साथ मिली करे हिकिड़ो सुठो सॉन्ग थी वञे जी बिल्कुलु मां चाहींदुमि त मां पंहिंजो ई ॻायल गीत जेको सिंध टीवी तां हलियो ऑन ईयर थियो ऐं तमामु हुनखे मक़बूलियत मिली हुन में मोहरम साहिब जो कॉन्ट्रीब्यूशन हुयो मुंहिंजी बि महिनत हुई उहो दोस्तनि जे नज़र कयूं ऐं काफ़ी दोस्त ॾिसनि पिया दादू में बि ॾिसनि पिया मुंहिंजा दोस्त मीरल पोमर ॾिसे पियो हिते कराची में फैसल भाई ॾिसे पियो मक़बूल सोलंगी साहिबु ॾिसनि पिया शकील सोलंगी साहिबु ॾिसनि पिया सभिनी खे सलाम बि सभिनी खे सलाम मैसेज अचनि पिया न मोबाइल पासे जी
फिरी हेड़ी खता न कर जेकी कयम तुझे कर सजदा कज़ा न कर जेकी कयम तुझे कर सजदा कज़ा न कर हथ जोड़ थो चवा जानी जिया जो तो सिवा जानी जिया जो तो सिवा जानी जिया जो तो सिवा हेड़ी दुआ न कर जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर जेकी कयम तुझे करे सजदा कज़ा न कर घड़ी होश संभाल्या ये वंजन फिरी ये वंजन फिरी तरस घड़ी संभाल्या मोहब्बत समेड़िया जेका नाज़न सां पियो पालिया ईअं तूं अमान मूं मथां ईअं तूं अमान मूं मथां ईअं तूं अमान मूं मथां सितम रवा न कर जेकी कयम तुझे कर सजदा कज़ा न कर जेकी कयम तुझे कर सजदा कज़ा न कर जेकी कयम तुझे कर सजदा कज़ा न कर आउटस्टैंडिंग माशाल्लाह तमाम बेहतरीन है इलाही ज़बरदस्त गायो मुझे ख्याल में अॼु असल खां वधीक मज़ो आयो लाइव आहे लाइव न लाइव ॿुधण जो पंहिंजो हिकिड़ो सहर आहे पंहिंजो मज़ो आहे ऐं उहे ई आर्टिस्ट वधीक मां भायां थी त पुख़्ता हूंदा आहिनि अॻिते वेंदा आहिनि जेके लाइव निभाए वञनि छो जो रिकॉर्डिंग में त तव्हां वटि 100 ऑप्शन हूंदो आहे तव्हां 10 ॾींहंनि में गानो रिकॉर्ड कराए पोइ मसइलो कोन आहे पर हिते तव्हां सॼो कुझु लाइव इमोशंस फीलिंग्स कैफ़ियतूं सभु कुझु जज़्बा तव्हां गॾे करे हुनखे लाइव परफॉर्म था कयो सो आई थिंक काफ़ी मुश्किल आहे बिल्कुलु बिल्कुलु सो मोहरम साहब इख़्तितामी लम्हा आहिनि ऐं कुझु अञा वधीक म्यूज़िक जे हवाले सां मां तव्हां खां ॼाणणु चाहींदसि ख़ासि करे हाणे छा अॼुकल्ह कमु हले पियो छो जो काफ़ी तव्हां गैप खां पोइ आया आहियो हाँ बिल्कुलु बाक़ी मां 7 साल तक़रीबन 7 साल 7 साल इलाही वॾो गैप आहे हाँ तमामु वॾो ऐं इहो विच में थोरो घणो कयो आहे मक़सदु कुझु हिकु अध गाना बि कया आहिनि हीअ रज़ाक भाई ते वञे थो इहो सहरो सॼो सही अलाए कहिड़ो जादू कयो अलहमदुलिल्लाह शौक़ु बि आहे पंहिंजो इश्काल इन में मुंहिंजो कंट्रीब्यूशन आहे पंहिंजो बशीर जो बि आहे कोशिशि मुंहिंजी हुई ऐं वरी ॿिया जेके दोस्त आहिनि ॿुधंदा त मां ई चवंदुसि सभिनी खे जिन्हनि मूंखे वरी ॿी एनकरेज कयो घुरायो त भई अचो तव्हांजी ज़रूरत आहे इंडस्ट्री खे ज़रूरत ॾिसो मां हिकिड़ी अर्ज़ु कयां त हीअ दुनिया हले पई
मां अगर चवां तो मुखां सा को कम न थी सकंदो इहा ॻाल्हि त नथो थी सके छो जो मतलबी हैं लोग यहाँ के मतलबी जमाना सोचा साया साथ देगा निकला वो भी बेगाना तो भाई क्या कह सकते हैं बिल्कुल छा था बिल्कुल चई ईअं आहे सघो? ऐं माशाल्लाह बाक़ी इहो ज़रूरु आहे त ॾाढो सुठे नमूने सां अल्हम्दुलिल्लाह ख़ासि करके मां सिंध टीवी जो तुराइतो आहियां सिंध टीवी जे पूरे मैनेजमेंट जो इन्हनि इन लाइ सम्झो मूंखे ऑन द स्क्रीन खणी आया आहिनि वठी आया आहिनि ऐं ॾाढी रिस्पेक्टेबल तरीक़े सां जेका हिकिड़ी हर माण्हू जी जेको आहे त कोशिशि हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे त भाई मां जेकॾहिं कमु कयां त मूंखे ओतिरो ई मान ओतिरी मोट मिले डिज़र्व कनि था इन्हनि जो इलाही महिनतूं आहिनि कोशिशूं आहिनि कमु थियल आहे ईअं न आहे छो जो ॾिसो न तव्हां पाण खे नंढो सम्झो था इहो यकीन कयो मां चवां तव्हांजी महानता आहे बिल्कुलु बाक़ी आहे बि बिल्कुलु नंढो माशाल्लाह ऐं तव्हां छो जो मुंहिंजे ख़्याल में को अहिड़ो आर्टिस्ट न हूंदो जंहिं तव्हांजी कंपोज़िशन न ॻाई हुजे या तव्हां सां गॾु कमु न कयो इहे ज़रूरु आहे इलाही इलाही मुंहिंजे ख़्याल में इलाही घटि आर्टिस्ट आहिनि थी सघे थो नई जनरेशन में कुझु हुजनि बाक़ी तक़रीबन वॾनि वॾनि सिंगर सां असां कमु कयो आहे सो वॾी महिरबानी अव्हां जी ऐं जेको मां चयो त इख़्तितामी लम्हा आहिनि वक़्तु कीअं हथनि मां निकिरी थो वञे ख़बर ई कोन थी पए वारीअ जीअं जे वारी स्लिप थी वेंदी आहे सो वॾी महिरबानी अव्हां ॿिन्ही मौज़ूज़ मेहमाननि जी आसिफ़ साहब आपका बि बहुत शुक्रिया थैंक्स अ लॉट ऐं यकीन कयो ॾाढो मज़ो आयो ऐं अॼु को प्रोग्राम मुंहिंजे ख़्याल में सभिनी खे यादि रहिजी वेंदो त 2017 जो एतिरो बहितरीनु म्यूज़िकल प्रोग्राम ऐं सभई सॉन्ग्स माशाल्लाह बहितरीनु आहे सो को पैगाम ॾियणु चाहींदो पंहिंजे परिस्तारनि खे हा पैगाम मोहबतुनि जो पैगाम आहे हर कंहिंसां जेको आहे सो ॿाहुनि ॿधण जी वाट रखो बुग़्ज़ न रखो कावड़ न हुजे दिलि में पॉजिटिव रहो बसि सही यही पैगाम मुहर्रम साहब तव्हां छा पैगाम बसि पैगाम इहो ई मोहबतुनि जो आहे ऐं ॾिसो न मोहबतुनि मां मुराद इहा आहे त नेगेटिव ज़िंदगी मां कढी छॾे माण्हू जी रहे थो ज़िंदगी में थोरो पॉज़िटिव रहो सही सोच था गुमान रखो कंहिं बि हिकिड़े माण्हू जे लाइ अलाए तूं ॼाणे कंहिंसां कहिड़ी मजबूरी आहे मां भई पंहिंजो जेको आहे ग़ैब जो मलाह कया मां कंहिंजे बारे में वेही जेको आहे इहा दोस्त राय क़ाइमु करे वरी दिलनि जो हाल त सिर्फ़ु मालिक ई सम्झी सघे थो इंसान जे वस जी ॻाल्हि आहे सो अगेन वरी महिरबानी लख थोरा मुंहिंजा आख़िर में हिकिड़ी ज़हमत बाक़ी आहे सो उहा मूंखे ॾींदासीं जी व्यूअर्स सो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पहुतो ऐं यकीन कयो अॼु वाक़ई अहसासु न थियो त ईअं वक़्तु पूरो थी वियो सो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो इनशाअल्लाह सुभाणे जेकॾहिं ज़िंदगी साथ ॾिनो त वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी हिन प्रोग्राम जे हवाले सां अव्हां फेसबुक ते वञी सलाम सिंध जो ऑफिशियल फैन पेज सर्च करे अव्हां फीडबैक ॾेई सघो था ॿुधाए सघो था त प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो जेकॾहिं पसंदि अचे त पंहिंजे साथियुनि सां बि शेयर करे वठंदा कयो त जे उहे बि लुत्फ़अंदोज़ थियनि उन्हनि खे बि मज़ो अचे सो फ़िलहाल जे लाइ अल्लाह हाफ़िज़ गुड बाय एंड गॉड ब्लेस यू मुंहिंजा दोस्त ॾिसनि पिया प्रोग्राम मुंहिंजा ॻोठाई काफ़ी दोस्त उन्हनि मैसेज पे कया आहिनि कॉल उन्हनि जी न पई लॻी आहे सुभाणे खोसो ॾिसे पियो सीता मां आदा मंसूर कराची मां ॾिसे पियो तव्हांजो जेको नाम शामिलु कयोसीं तव्हां सां गॾु आहियो महिरबानी ऐं अमानुल्ला सोलंकी बि ॾिसे पियो बिल्कुलु दोस्त सां गॾु फरमाइश कई उस्ताद मोहम्मद यूसुफ जिन जो ॻायल गीत आहे क़ौमी गीत दोस्तनि जे नाम मस्त मलंग ही मारू 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 मुझा मस्त मलंग ही मारू फकीराने वो बुखे में जिनके पया कठा के रगड़ो वतन जीवनो आहे आदेश के हो चाहे वक्त ही जोगी जाग्या हिन भोए सजिए जा भाग्या
कोई सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर जे वक्त ही जोगी जाग्या इन भूं सदिय जा भाग्या कोई सूर न रहंदा साॻिया कोई सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर मुझा मस्त मलंग ही मारो डूंगर का भी डाढा मुझा मस्त मलंग ही मारो डूंगर का भी डाढा निगर नहीं का चीज ना है नकी कड़ो लई कंटा कफनी पाए कुल्हन में ईंदा कफनी पाए कुल्हन में ईंदा अजरक जी ओढ़ा कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर जे वक्त ही जोगी जाग्या इन भूं सदिय जा भाग्या कोई सूर न रहंदा साॻिया कोई सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर